Audio Jungle. नाज़िन सिंधवी न्यूज़ जे अॼु जे महिमान जे प्रोग्राम में अवां जो मेज़बान रहीम लारक हाज़िर आहे। अॼु जो महिमान पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी शिकारपुर जो सदर अकील अब्बास सूमरो आहे। अकील अब्बास सूमरो साहब, तव्हांखे असांजे हिन प्रोग्राम में जॉइन करण ते वॾी महिरबानी तव्हांजी। छा हाल अहिवाल आहे? अल्लाह जो शुक्र आहे। अवां ख़ैरियत सां आहियो? अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो हाल अहिवाल 2018 जी इलेक्शन थिए पई, कुझु ॾींहं बचा आहिनि वञी इलेक्शन में, कीअं पिया ॾिसो माहौल इलेक्शन जो? शिकारपुर ज़िले में पीपल्स पार्टी JDA खे आज़ाद उम्मीदवारनि खे स्वीप कंदी, मुक़ाबिलो करे कामयाबी माणींदी या न माणींदी? अर्ज़ी हसन इलेक्शन आहे ऐं इलेक्शन में ज़ारी ॻाल्हि आहे, हर धुर जा माण्हू ईअं ई चवंदा त असां खटूं पिया या असांजी कामयाबी आहे, पर ज़ारी ॻाल्हि आहे मां पीपल्स पार्टी सिटी शिकारपुर जो सदर आहियां, पार्टीअ जे अंदरि हूअं त वर्कर आहियां। सो मां हिनखे इलेक्शन ई करे सम्झां पियो, इलेक्शन ई ॾिसां पियो। बाक़ी ख़ुदा बहितर ॼाणे थो, अवाम जो रायो, अवाम जो फ़ैसिलो छा आहे उहो त 25 तारीख़ ते ख़बर पवंदी। अच्छा, तव्हांजे दौर में पीपल्स पार्टी जे हुकूमत में सिंध में ख़ासि तौर ते असांजे शिकारपुर ज़िले खे वठूं, खानपुर, शिकारपुर, गरियासीन, लखी गुलाम शाह में छा तब्दीली आई आहे? आवाम खे को रिलीफ ॾिनो आहे पीपल्स पार्टी? ॾिसो, पार्टी जे लिहाज़ खां त मां चवंदुमि त जेको हिन दौर में कमु थियो आहे उहो शायदि मुशर्रफ जे दौर में बि एतिरो कमु न थियो, या मुशर्रफ जे दौर में बि जेकॾहिं थियो त उन में फंडिंग बि मौजूदा हुकूमत खां वधीक रही, छो त पीपल्स पार्टी जी हुकूमत घटि रही, इंतिशार जो शिकार घणो रहियो। सवाल कमु न करण जो, त ॾिसो ज़ारी ॻाल्हि आहे, 4 कम थींदा बि आहिनि, 4 कम न बि थींदा आहिनि, पर आवाम खे जेका असां मुसलसल शिकायत हिकिड़ी ॾिसूं था, ख़ुशूसन सोशल मीडिया ते अवां जहिड़नि दोस्तनि जी महिरबानी ताउन सां, या अवां जेका जुस्तजू करे अहिड़नि अवाम ताईं, अहिड़नि माण्हुनि ताईं पहुचो था जेके किराए करनि था, त उनजी किराए खां इनकार कोन्हे। माण्हू में हिकिड़ी नाउमीदी आहे ऐं माण्हू अवाम मायूस थियो आहे, माण्हू खे उहा मोट न मिली आहे। मुंहिंजे ख़्याल में त उहे सभु उम्मीदवार जिन जे आॾो अहिड़े क़िस्म जी का किराए थिए थी, अहिड़े क़िस्म जी का दाह का कूक थिए थी, त मुंहिंजो ज़ाती तौरु ख़्यालु इहो आहे त उन्हनि खे पंहिंजी इन ग़फ़लत जो, पंहिंजी इन नाहलीअ जो एतिराफ़ करणु खपे ऐं उनजो एहतिसाब थियणु खपे। शिकारपुर ज़िले में जेके तव्हांजा मुखालिफ़, पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ जेके आहिनि, मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीरूं कनि था, ख़िताब कनि था त शिकारपुर में अरबें रुपया बजट आई, उहे ख़र्च न कया विया, उन में करप्शन थी आहे। छा था सम्झो तव्हां, वाकई करप्शन थी आहे शिकारपुर शहर जे हवाले सां? जेतिरी क़दुरु करप्शन जो तालुक़ु आहे त उहो त उन ते त ॻाल्हाइणो, अहिड़े मुल्क में करप्शन ते ॻाल्हाइण ई अजाई आहे जंहिं मुल्क जो वज़ीर आज़म अॼु करप्शन जे ॾोह में नेब खां सज़ा थो खाए, या सुप्रीम कोर्ट फ़ौज जे जर्नलनि खे चवे पई त उहा पैसा वापसि ॾियो। सो इन मुल्क में करप्शन ते ॻाल्हाइणु अजीब आहे। रहियो सुवाल असांजा मुखालिफ़ जेके हिन इलेक्शन में असांजा आहिनि, इहे साईं हिन इलेक्शन खां पहिरियों ख़ुदि हिन पार्टी में इक़्तिदार में 20-30 सालनि खां रहिया आहिनि। हाणे सुवाल इहो आहे त करप्शन पार्टी ते ॻाल्हाइजे या इन्हनि जे किरदार ते ॻाल्हाइजे? पहिरियों इहो त तइ थिए त जे माज़ी में हिते अहिड़े क़िस्म जी का थी आहे त उहे कंदड़ केरु हुया? माना तव्हां हिकिड़ी जॻह ते अची ऐं उते मां हिकिड़ी झुमिर पाए टपा खाई ऐं घुंघरू टूट गए, घुंघरू टोड़े मां तूं भॼी निकिरी वञा ऐं पोइ अची करे चवां दादा तव्हांजी स्टेज ते वॾो गंद पियो आहे, बाबा करण वारा त तव्हां हुयो। सो मां नथो सम्झां त अहिड़नि उम्मीदवारनि ते मां कुझु वधीक ॻाल्हायां। अच्छा, शिकारपुर शहर ते जेकॾहिं असां अचूं त म्यूनिसिपल कमेटी जे हवाले सां तव्हां तहरीकूं बि हलायूं चेयरमैन जे ख़िलाफ़, हाणे छा था सम्झो त हाणे का तब्दीली आई आहे शिकारपुर में सनी संजराणी जे वञण खां पोइ?
हाणे त अख़्तियारात सरकार जे हवाले आहिनि। हाणे छा तब्दीली आई आहे शिकारपुर में साईं, तब्दीली अचणी ई कोन्हे। तब्दीली अवां हिते तसवुरु न कयो त हिते का तब्दीली ईंदी। हुन में साल सदियूं लॻी सघनि था। सबब छा आहिनि तब्दीली न अचण जा? 21 में खड़े हुए हैं अयाज महमूद, सब भी बहती गंगा में पेर विझी वेठो आहे, कीअं थिए? वाह वाह। सूमरा बिरादरी जे हवाले सां ॿुधायो त शिकारपुर ज़िले में सूमरा बिरादरी जो केतिरो वोट बेग आहे? रुगो शहर जी ॻाल्हि था कयो? ज़िले जे हवाले सां असांखे ॿुधायो। रुगो खानपुर तालुके में तक़रीबन जेको रजिस्टर्ड वोट आहे उहो 11 खां 12,500 जे विच ते आहे। इहो हर साल इन में कुझु घटिबो वधिबो ईअं त कुझु वोट काॾे हलिया वेंदा आहिनि, कुझु माण्हू अची वञनि था। 15,000 जे लॻभॻि शिकारपुर सिटी में वोट आहे। 9 खां 10,000 जे क़रीब खानपुर गरियासीन में आहे। जे अवी चइनी तालुकनि में हिकिड़ा खुटाए करे 8,000 ई वोट जो त 28 खां 30,000 वोट आहे ज़िले शिकारपुर में। ज़िले शिकारपुर जी तव्हां ॻाल्हि था कयो त 28,000 त पोइ पीपल्स पार्टी जी तरफ़ खां या आज़ाद उम्मीदवार खां सूमरा बिरादरी जो कैंडिडेट छो नथो अचे असांजे अचणु खपे आहे, बिल्कुलु अचणु खपे। पर जॾहिं तव्हां पार्टी ज्वाइन कंदो त पोइ ऐं साबिक़ा हिस्ट्री में सूमरनि जो कैंडिडेट हमेशह आयो आहे, हमेशह रहियो आहे, कहिड़े बि रूप में। जीअं मरहूम जुनेद सूमरो साहिबु हाले हयात हुयो, उहो कैंडिडेट हुयो। इफ़्तिखार सूमरो PTI तो रहियो या इलाही बख़ सूमरो रहिया। जॾहिं तव्हां का पार्टी ज्वाइन कंदा आहियो, तव्हां हिकु कम्यूनिटी, अव्हां हिकु क़बीलो जॾहिं हिकिड़ी अवामी पार्टी में शामिलु थियो था, हिकिड़े अवामी समुंड में, त अव्हां पंहिंजा फ़ैसिला पंहिंजी क़यादत जे हवाले कयो था। पोइ जॾहिं तव्हां पार्टी जे अंदरि अचो था ऐं पार्टी जो आइन, उन जो डिसिप्लिन खे जॾहिं फॉलो कयो था त तव्हांखे जेको पार्टी जो फ़ैसिलो आहे उनखे क़बूल करणो पए थो। तव्हांजा पंहिंजा पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे हवाले सां शिकारपुर ज़िले सतह जे इख़्तिलाफ़ हलनि पिया मुख़्तलिफ़ वार्डनि जे हवाले सां। विच में तव्हां पीपल्स पार्टी खां अलहदगी बि कई हुई, तव्हांजी सरगर्मी नज़र न आई। ऐं हाणे जेकी इलेक्शन आई आहे 2018 जी, इन में तव्हां वाकई सूमरा कम्यूनिटी सॼी फेवर कयो था या किथे को झोल आहे? पहिरीं ॻाल्हि त मूं पार्टी खां अलहदगी अख़्तियार कई कोन हुई। मां पार्टी जो मेंबर आहियां, वर्कर आहियां, सिटी जो सदर आहियां। अलहदगी जी त का ॻाल्हि ई कोन्हे। सरगर्मी तव्हांजी न हुई पार्टी में। तव्हांजे वार्डनि ते जेके अनाउंसमेंट कया विया उहिदेदार, उहे तव्हांजी बिना कंहिं परमिशन जे जेको आहे नोटिफिकेशन जारी थिया? हा, बिल्कुलु। जेके शिकारपुर जा 30 वार्ड आहिनि, उन्हनि वार्डनि जा जेके उहिदेदार नॉमिनेट कया विया, अनाउंसमेंट जिन जी कई वई, उन में मुंहिंजी रिकमेंडेशन खां सवा बल्कि जेके मूं उन में तजवीज़ कया हुया सलाह मशवरे सां, उनखे भित सां लॻाए करे जेका अनाउंसमेंट कई वई, उन वक़्तु मां कराची हुयुसि। मुंहिंजे ग़ैर मौजूदगी में इहा पार्टी अनाउंस कई वई। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। उन जो को लाइमल आहे जो तव्हां विच में चओ पिया त असां इलेक्शन कैंपेन बि न हलाईंदासीं? असां पार्टी क़यादत ताईं इहा शइ पहुचाईसीं। उन ताईं असांखे ॿुधायोसीं त जेका पार्टी आई आहे इन ते असांखे रिज़र्वेशन्स आहिनि ऐं एज़ अ सिटी प्रेसिडेंट मूंखे जेका पार्टी ॾिनी वई आहे मां उन मां क़तई मुतमिन न आहियां। ऐं सुभाणे इन जा नताइज पार्टी जे रिज़ल्ट ते कहिड़ा पवनि था उनजो मां ज़िम्मेवार न आहियां। छो त जेकॾहिं मुंहिंजी सां गॾु हलंदड़ टीम सां हिकिड़ी तव्हांजी हम आहंगी न हूंदी, तव्हांजी उहो टीम जो मक़सदु ई हूंदो आहे न त जेका अव्हां सां कमु करण में अव्हांखे सहूलियत लॻे। सो पार्टी क़यादत ताईं असां इहा शइ पहुचाई आहे। हाणे क़यादत इन जो कहिड़ो नोटिस वठे थी उहो क़यादत बहितर ॼाणे। अच्छा, हिन वक़्तु सूमरा बिरादरी हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते आहे या मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके ॻाल्हियूं ॿुधूं पिया त को डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जी फेवर करे पियो, को तैमूर पठान जी करे पियो, को शेख साहब जी करे पियो? साईं, अर्ज़ु इहो आहे त कम्यूनिटी जी जेकॾहिं तव्हां को जी ॻाल्हि कंदो त सभई हज़ारें लखनि में रहंदड़ माण्हू
उहो कीअं हिक ई पेज ते कीअं हिक सां हूंदा, कहिड़ी बिरादरी लाइ तव्हां ईअं चवंदो त फलाणी बिरादरी जा सभई माण्हू हिकु प्लेटफॉर्म ते हूंदा। मां कंहिं बि बिरादरी जो नालो नथो खणां, पर मां तव्हांखे तव्हांजे शहर जे अंदरि ॿुधाए सघां थो त अव्हांजी फलाणी बिरादरी जा 4 माण्हू GDA में आहिनि, 4 PP में आहिनि, 4 मौलाना साहबनि सां त आहिनि ई आहिनि, घर जो को न को फ़र्द JU में आहे ई आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जमहूरियत जी माना छा आहे? डेमोक्रेसी जी माना इहा आहे त तव्हांखे अव्हांजी सोच जी आज़ादी हुजे, अव्हांखे ॻाल्हाइण जी आज़ादी हुजे, अव्हांखे वोट ॾियण जी आज़ादी हुजे। हिकु क़बाइली जागीरदाराना को ॼटको सिस्टम त कोन्हे जो अवां माण्हू खे ख़ौफ़ वारी कैफ़ियत में वठी ऐं सभिनी खे यरगमाल बणाए ऐं तव्हां उनखे कंहिं प्लेटफॉर्म ते बीहारींदो। इहा डेमोक्रेसी त न आहे न। तंहिं करे जेकॾहिं सुमरा बिरादरी जो मक़सदु इहो आहे त पढ़ी लिखी क़ौम आहे। जेकॾहिं को माण्हू असां सां पीपुल्स पार्टी, छो त असां पार्टी जा मेंबर आहियूं, वर्कर आहियूं, जेकॾहिं असांजी बिरादरी जो को दोस्त असां सां गॾु बीहे थो पंहिंजी सोच ऐं पंहिंजी ज़मीर जे फ़ैसिले मुताबिक़, असांजो कमु आहे उनखे इन शइ जी आगाही करणु त पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार में, पार्टी में, जे मंशूर में ऐं ॿियनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। वोट जो अख़्तियार उन वटि आहे, वोट असांजे हुकुम ते नथो थी सघे। मोहम्मद मियां सुमरो बि JDA उम्मीदवार जी हिमायत कई आहे। शिकारपुर ज़िले में वाकई मोहम्मद मियां सुमरो जो वोट आहे? हाणे उहो जंहिं कई आहे उहो ॿुधाए सघे थो हुनजो जवाबु त साईं जो तूं हलियो आहे ऐं जंहिंखे चयो अथई उहो ई हिनजो बहितर जवाबु ॾींदो। अच्छा, तव्हां वटि जतोई साहब बि आया हुया इलेक्शन जे हवाले सां मदद घुरण, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? नायब साहब बि आयो तव्हां वटि, इलेक्शन में कहिड़ियूं ॻाल्हियूं थी सघनि? ॾिसो मदद जे लाइ आया हूंदा, वोट जे लाइ आया हूंदा, छो त तव्हांजे ज़िले शिकारपुर में कहिड़ी आसीं या खानपुर शहर या तालुके में तव्हांजा वोट बेग आहे या शिकारपुर शहर में वोट आहे? ॾिसो, जेको माण्हू इलेक्शन में उथंदो आहे उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो बि इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त हू जिते बि पंहिंजे हल्के में को वोटर ॾिसंदो या उनजो वास्तेदार ॾिसंदो त उहो उन ॾे लंघी वेंदो आहे त अदा मां इलेक्शन में बीठो आहियां ऐं अवां मुंहिंजी मदद कयो, मूंखे वोट कयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे असांजा पाड़ेसरी दोस्त आहिनि, भाइर आहिनि, उहे बि असां ॾे आया, साईं असां आया आहियूं, इलेक्शन में बीठा आहियूं, अवां में मदद जी उमेदु रखूं था, इन जे करे उहे आया हुया। ऐं असांजो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाण पार्टी सां आहियूं, कमिटेड आहियूं, पार्टी में बीठा आहियूं। असां हथ अदब जा ॿधी माज़रत कईसीं, असां पाण पीपुल्स पार्टी में आहियूं ऐं पार्टी में रही करे तव्हां आया हो, तव्हांजे अखियुनि ते, असांजे अखियुनि ते सदाईं अचो, पर पार्टी कमिटेड आहियूं, असां कमिटमेंट नथा टोड़े सघूं। नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे, हुनजे लाइ एहतिसाब अदालत हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे त हुन करप्शन कई आहे। त मुंहिंजो सवाल जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान में ॿिया सियासतदान जेके आहिनि उहे बि अहिड़े क़िस्म जा आहिनि या उहे मसीद जा कख आहिनि? पहिरीं ॻाल्हि इहो आहे त सियासतदान आहिनि कहिड़ा? तव्हांजो आसिफ़ ज़रदारी सियासतदान आहे, मैडम फयाल टालपुर सियासतदान आहे, इन खां अलावा ॿिया काफ़ी सियासतदान आहिनि। तव्हांजे जेकॾहिं नज़र विझो सुमरा साहिब माशाल्लाह सियासतदान रहिया आहिनि, असां वटि काफ़ी वॾे तादाद में रहिया आहिनि सुमरा साहिब। सिंध जी जेकी सियासत कई आहे सुमरनि खां पोइ कहिड़ी सियासत रही आहे असांजी? शिकारपुर ज़िले में माशाल्लाह काफ़ी सुमरा असांजे मेन जेको आहे असेंबली में बीठा हुया। सुमरा कॾहिं कोटुनि मां करप्शन जी सज़ाऊं खाई निकिता आहिनि? मां तॾहिं तव्हां खां सुवाल कयुमि त जॾहिं हिकिड़ा इशूज़ हलनि था, चवनि था त रुगो पंजाब जे वज़ीर आज़म सां इहो असरु आहे, सिंध में तबाही आई आहे, सिंध में पीपुल्स पार्टी रिकॉर्ड करप्शन कई आहे, ज़रदारी जे मथां ताज़ो जेको आहे फयाल टालपुर जे मथां ताज़ा नेब जा केस आया आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो हिनखे? इहे वाक़ई इन्वॉल्वमेंट आहे हिन जी या न आहे? साईं ॾिसो, हीअ मामला अदालत में हलिया आहिनि, पैसा केतिरा आहिनि असां जेके अख़बारनि में पढ़ूं था, TV में ॿुधूं था, तव्हां आम माण्हू खां पुछो त हे जेके अंग अखर ॿुधाइनि था हेतिरा मिलियन हेतिरा बिलियन, पहिरियों त असां हुनखे बिलियन जो टोटली नथो सिंधीअ में करणु अचे त इहो हेतिरा बिलियन डॉलर पाकिस्तानी थियनि केतिरा था। हीउ सादो अवाम आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, मुंहिंजी जेका सम्झ ऐं सोच आहे, हे साईं झेड़ो ई ॿियो आहे। हीउ करप्शन जो झेड़ो, हे वठ पकड़ जो झेड़ो न आहे,
हिकिड़ो इंतिहाई ताक़तवर धुरिन जो जहिड़ो आहे जंहिंमें ही रुगो किरदार आहिनि। असां नवाज़ शरीफ़ जो अचणु, जीअं हाणे अॼु ताज़ो पाणी वेठा आहियूं त हुनजो हिकु जहाज़ मुल्क हो, इस्लामाबाद हलियो वियो। अच्छा, इलेक्शन ताईं मुल्क ठीकु आहे, पर जीअं ई नवाज़ शरीफ़ अचण जो ऐलान थो करे त पाकिस्तान बमनि जे धमाकनि जे पड़ाॾा शुरू था थियनि। कल्ह तव्हां ॾिठो टियों ॾींहुं त उहो हारून बिलोर धमाके में बशीर बिलोर जो पुटु शहीद थियो। अॼोके हुनजे जहाज़ लहण जो ऐलान थो थिए त हुन MMA जे दुरानी साहिब ते हमिलो थियो, 4 माण्हू शहीद थिया, पाण बची वियो। वरी बलूचिस्तान में ताज़ो मस्तून में थियो आहे, मूंखे ख़बर कोन्हे, पर रस्ते में मूंखे कंहिं ॿुधायो त को 70 जे क़रीब हुन में माण्हू शहीद थिया आहिनि। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे, छा इहो नवाज़ शरीफ़ जो लहणु, धमाकनि जो थियणु, सूरत हाल काॾे थी वञे, कीअं थी वञे, करप्शन उते बीठी आहे, कोर्टुनि जो हवालु छापियो हले, हीउ लॻे नथो त इहो सॼो जहिड़ो असांजे सोच सम्झ खां चढ़ियल आहे। अच्छा, ॿाहिरीं कुवतूं इनवॉल्व आहिनि या नवाज़ शरीफ़ इनवॉल्व? ॿाहिरीं कुवत तॾहिं इनवॉल्व थींदी आहे जॾहिं घर जो को भाती मुलविस हुजे। हाणे भाती कहिड़ो आहे, हाणे जो हुनजो जवाबु ॾियां थो त वरी मूंखे तव्हां सम्झो था त पोइ तव्हां मूंसां भला ई कोन था कयो। अच्छा, वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा, इलेक्शन जे हवाले सां चऊं त चीफ इलेक्शन कमीशन जेको ऐलान कयो आहे त फ़ौज जी निगरानी में इलेक्शन थींदी शिकारपुर ज़िले समेत सॼे पाकिस्तान में। असां वटि हसास पढ़ियूं आहिनि जिते क़बाइली जहिड़ा बि हलनि था, उते टर्नआउट कीअं रहंदो वोट जो? अॻे छा रहियो आहे? अॻे बि त 50 खां मथे रहियो आहे। यानी हैरत जी आहे, हालत इहा आहे त जिते विच शहर आहे, जिते सिक्योरिटी आहे, पुलिस आहे, एजेंसीज़ आहिनि, उते रेशियो 33% थो अचे। सही। जिन खे तव्हां हिसास करे ॾियो था उते रिज़ल्ट 96% थो अचे। न हाणे जेकी फ़ौज जी ॻाल्हि कनि था त फ़ौज जी निगरानी में इलेक्शन थींदी, उते टर्नआउट वाक़ई साॻियो ई रहंदो या घटि रहंदो? साईं रहियो आहे न रिकॉर्ड साबिका। मिसाल फ़ौज जी ॻाल्हि था कयूं, फ़ौज जी मां उहो अर्ज़ु थो कयां, हिन खां पहिरियों जेका इलेक्शन गुज़री हुन में बि त जेका बाय इलेक्शन थी वरी ॿी, त हे जेको जतोई साहिबनि जी 16-17 जेके पोलिंग हुयूं, उते छा रेशो बीठो रेंजर्स ऐं फ़ौज जे बीहण खां पोइ बि साॻियो ई बीठो न। सही। अच्छा, इलेक्शन जे हवाले सां सुमा बिरादरी खे कहिड़ो तव्हां मैसेज ॾियणु चाहियो था, पैगाम ॾियणु चाहियो था? इलेक्शन सुमरा बिरादरी जी न आहे, इलेक्शन पार्टी जी आहे। हिन में बिरादरी जो को तालुक़ ई कोन्हे। सुमरा मौलवी बि आहिनि, सुमरा JUI में बि आहिनि, सुमरा अवामी तहरीक में बि आहिनि, सुमरा पीपुल्स पार्टी में बि आहिनि। तंहिं करे बिरादरी खे मैसेज नथो थी सघे। आवाम नास लाइ इहो मैसेज आहे त पाण पीपुल्स पार्टी में आहियूं, पार्टी खे वोट कजे, तीर खे कजे, मोहतरमा खे कजे। सुमा बिरादरी पीपुल्स पार्टी खे वोट छो न करे? छो उमेदवारनि खे वोट कजे? मक़सदु इहो आहे बिरादरी पंहिंजे ज़मीर जे फ़ैसिले मुताबिक़ वोट करे। इहा ई डेमोक्रेसी आहे। मां पीपुल्स पार्टी जो सदर आहियां, मां पीपुल्स पार्टी खे वोट कंदुसि। मां जेकॾहिं सूमरनि ॾे थो वञा या मां कंहिं ॿिए दोस्त ॾे थो वञा, मां पंहिंजे पार्टी जो वोट थो घुरां। मां पार्टी जो वोट जमहूरियत जे बुनियाद ते घुरां थो। माण्हू आज़ादु आहे जेको बि फ़ैसिलो करे। अच्छा, तव्हां इलेक्शन कैंपेन हलाई आहे पीपुल्स पार्टी जी? मां हिते छा गुज़र ॾियणु आयो आहियां, छा माना हलाई आहे? मिलण आयो आहियां, मुंहिंजा भाइर आहिनि, दोस्त आहिनि, हुन सां रुठलनि खे पहचान आया हो जेके रुठल आहिनि? रुठल जेकॾहिं को माखूं आहे त पहिरीं ॻाल्हि त मां उमेदवार न आहियां जो मां परचाइण चाहियां। सही सम्झो त माण्हुनि त तव्हांजे करे वोट न ॾिनई, माण्हू खे रिलीफ नथो मिले तॾहिं माण्हू को रस्तो वठे थो न। तव्हां वटि अहिड़ियूं ख़बरूं आयूं बि हूंदियूं पंहिंजे हिसाब सां। साईं मां वरी अर्ज़ु कयां थो त माण्हुनि मुंहिंजे करे वोट न ॾिना, माण्हुनि पंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ वोट ॾिना। तव्हां जेकॾहिं बार बार इहा शइ चवंदो माण्हू तव्हांजे करे त पोइ इहा जमहूरियत न आहे। महिरबानी अकील अब्बास सुमर साहिब। नाज़रीन, अकील अब्बास सुमर साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, दिलचस्प ॻाल्हियूं हुयूं जिन असां ते बि माशाअल्लाह तनक़ीदूं कयूं मीडिया ते। पंहिंजे मेज़बान रहीम खे ॾींदा इजाज़त, सलामत सां सलामत।